जी दोस्तों, नौशहरोफिरोज में बरसात का माहौल ॾाढो ज़बरदस्त थी वियो आहे। असां आयासीं, कोशिशि कयासीं त पार्क घुमूं। नौशहरोफिरोज हिकिड़ो ई पार्क हूंदो आहे जिते असांखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे, पर पार्क बंदि लॻो पियो आहे। नौशहरोफिरोज ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल थी पियो आहे। सख़्तु गर्मी हुई, ख़ासि करे घुट ऐं जेको हुबस हुई तमामु घणी हुई, जंहिंसां माण्हू ॾाढो परेशान हुयो। ऐं ॾहीं महरम ते आज़ाद अरब ॾाढो परेशान हुया, पर हींअर जेको मींहुं वसियो आहे ऐं तेज़ हवा लॻी आहे, उनखां पोइ मौसम ख़ुशगवार त थी वई आहे, पर पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भीजी वियो आहे, त शहरी तमामु घणो परेशान आहिनि। असां दरिया खानमरी जा दोस्त बि घुमण आया आहिनि। राणा रियाज़ राणा केतिरा ॾिसो, जेका मौसम अॼु थी आहे, ॾाढो बाग बहार थी पियो आहे मुल्क, ऐं ॾाढी गर्मी हुई, ऐं उनखां पोइ त ॼण त वण बि टिड़ी पिया आहिनि, सॼो आसमान बि टिड़ी पियो आहे, ऐं हल्की हल्की बूंदाबारी पई वेठी। जीअं त चौमासे जी जेकी गर्मी हुई, तमामु घणी गर्मी हुई, ऐं हिन गर्मी खां पोइ अॼु जेको हिते नौशहरोफिरोज में बारिश पई आहे, ऐं बारिश खां पोइ जेको माहौल खुशगवार माहौल थियो आहे, ऐं जेकी थधी थधी हवा हले पई थी, ऐं इहो जेको फुहार हले पई थी, तमामु घणो मौसम प्यारो आहे नौशहरोफिरोज जो हिन महिल। ऐं हिन महिल जेको नौशहरोफिरोज मां जेको पार्क ते आयासीं, त पार्क तो बंदि लॻो पियो आहे कि असां अचूं कुझु पार्क घुमूं, मगर पार्क बंदि आहे। इहो ई हिकिड़ो पॉइंट आहे हिते नौशहरोफिरोज में, इहो बि बंदि लॻो पियो आहे। बंदि लॻो पियो आहे, ॾाढा गुल बूटा खुली पिया आहिनि, ऐं असांजो प्यारो दोस्त खिलणो मिलणो हेॾा हर्फ बि वेठो आहे। हर्फ केॾा लॻे, ॾाढा सुहिणा था लॻो जीअं त हा बरसाती मौसम में तव्हां रंग जेको निकिरी पियो आहे, गुल बूटा जेको आहे न निकिरी पवंदा आहिनि। जी जी कीअं थो लॻे तव्हां मौसम, कीअं एंजॉय पे तो क्यों सही मौसम खुशगवार थी वियो आहे, सही थो लॻे बाक़ाइदगी सां। जी असां दरिया खानमरी जा दोस्त साईं, कीअं थो लॻे, कीअं मौसम तव्हांखे लॻे, कीअं मौसम ज़बरदस्त आहे। हा, पहिरें तव्हां ॿुधो दरिया खान में मींहुं वसियो आहे, हिते ॾिसो दरिया खानमरी में बारिश हुई, हा, पोइ हिन खां पोइ वरी फुले खां पोइ वरी हाणे हिते पहुची विया दरिया खान नौशहरोफिरोज में। सच बच त बरसाति हिकिड़ी माण्हू लाइ रहमत हूंदी आहे, पर हिते असां वटि ज़हमत बणिजी वञे थी। ऐं ख़ालिद तुंहिंजो मौजूदु आहे। ख़ालिद कीअं था ॾिसो जेको मौसम आहे हुनखे तव्हां कीअं इंजॉय कयो? सर इहो ॿ टे कलाक पहिरियां जेका गर्मी जी जेका सूरत हाल हुई, उहा तमामु शदीद गर्मी हुई, ऐं घुट ऐं ॿूसट वारो माहौल हो। उनखां पोइ अचानक की ज़बरदस्त बारिश पई आहे, ऐं उनखां पोइ पाण महसूसु कयूं पिया त ॾाढो ज़बरदस्त हींअर मज़ो पियो अचे, ऐं रौनक लॻी पई आहे। ऐं ज़ाहिर आहे अॼु ॾहीं जो ॾींहुं आहे, इन करे माण्हू पंहिंजनि हुननि में ऐं मसरूफ़ आहिनि, इन करे ॿार न निकिता आहिनि। बाक़ी माना मौसम जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त मज़ो आहे, पर असां आया इतफ़ाक़ सां पार्क ते, पार्क बंदि लॻो पियो आहे, इन करे मज़ो न वठी सघिया आहियूं। हा, एंजॉय कयूं। असां सां गॾु बाक़ मौजूदु आहे। बाक़ कीअं थी ॾिसी अॼु मौसम बरसाति वसी आहे, ऐं मौसम कीअं इंजॉय कयो अथव? सिधो थी बि बाक़ ॿुधा न, सिधी थी बि बाक़ ॿुधा न, हल अबू ॿुधाए, बाक़ जो अबू पहिरें ॿुधाए। हुसैन, हले हुसैन जो ॾियारो आहे, करबला जे शहीद जो ॾियारो आहे, ऐं हुसैन बि असां गॾु मौजूदु आहे। हुसैन सुमरो, ऐं हुसैन कीअं थी मौसम लॻे? मौसम इंतिहाई शानदार थी वई आहे। मींहुं वसण खां पोइ ॾाढो मज़ो अचे थो पियो, मौसम थधी थी वई आहे, माण्हू बि इंजॉय कंदा। पर पहिरियां ॾाढी गर्मी हुई, उबस हुई, ऐं तमामु घणी शिदत वारी जेका गर्मी हुई, उन खां पोइ बरसाति पवण जे करे असां वटि ॾाढो मौसम हींअर ॾाढो प्यारो थी वियो आहे, ऐं चो तरफ़ हिकिड़ो ॼण त नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो लॻो पियो आहे। मौसम मींहं जे हेॾी थधी मौसम लॻी पियो आहे, तूं ॼण पुराणो थो लॻी, छा शादी जी छा आहे तो खणी छा? हा, इन ॻाल्हि राणो बि करे त ॿुधा न सही, हेॾे पुराणो लॻो पियो। मसइलो इहो आहे जेको अॼु असांजा 10 ॾींहं आहिनि, हिन में इंसान जो जेको ॾुखु आहे, जेको इमाम हुसैन जो ॾुखु आहे, हिन करे इहो तव्हांखे पुराणो पियो थो लॻे। बाक़ी हिन ॾुख में असां सभु मुस्लमाननि जा आहिनि, जेका असां 10 ॾींहं जेके गुज़ारींदा आहियूं, 10 ॾींहं असांखे जेको ॾुखु हूंदो आहे, इहे इमामनि जो असांखे ॾुखु, हिन करे तव्हांखे असांजो सुमरो बि पुराणो पियो थो लॻे। असांजे हिन ॾुख में ॾहीं ते ॾींहं ते बाक़ बि जेको आहे न, ॾिसो कारा कपिड़ा पाता आहिनि। बाक़ केतिरो लॻे, अॼु बरसाति पई आहे न, मज़ो आयो आहे न? ॿुधा न बाबा, बरसाति नथी, बाक़ सां नथी ॻाल्हाए छाकाणि बरसाति लॻे थो, कावड़ियल आहे, ऐं ॾाढी इंजॉय कयोसीं मौसम खे। ऐं असां दरिया खानमरी जा दोस्त कुर्ब करे, लख कुर्ब करे हिते पहुता आहिनि, उन्हनि कुर्ब क़ाइमु रहंदा। ऐं ॾिसो सॼो नौशहरोफिरोज ॼण त बहकी पियो आहे, बरसाति अहिड़ी मौसम आहे, पर तॾहिं ज़हमत बणिजी वञे थी जॾहिं असांजा इदारा कमु करण लाइ तयारु न आहिनि, ऐं माण्हू सख़्तु परेशान रहंदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो असांजी बर्दाश्त कयो, ऐं कंहिं ॿिए सुताल ताईं पाण जे मेज़बान खे ॾिना इजाज़त।